Now the outgoing Chief of Army Staff, General Qamar Javed Bajwa, Nishan-e-Imtiaz Military, will formally hand over the Pakistan Army Command to Chief of Army Staff Designate, General Syed Asim Munir, Hilal-e-Imtiaz Military. ख़वातीन हज़रात, जनरल कमर जावेद बाजवा ने पाक फौज की कमान बाज़ाब्ता तौर पर चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल सैयद आसिम मुनीर हिलाल-ए-इम्तियाज एजाजी गार्ड उन्हें जनरल सलाम पेश करेगी। जनरल कमर जावेद बाजवा रिटायर्ड थी वियो। पाक फौज जी कमांड जनरल आसिम मुनीर संभाले वरती। जनरल कमर जावेद बाजवा कमांड वारी डिस्ट्रिक्ट आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर हवाले कई। तकरीब में चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी साइड शमशाद पाक फिजाया ऐं बेरिया जे सरबराहन जी शिरकत। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, घरू वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं ॿिया बि शरीक थिया। जनरल आसिम मुनीर पारां कमांड संभालण खां पोइ पाक फौज दस्ते जी सलामी खेसि गार्ड ऑफ ऑनर भी पेश कयो वियो। ख़वातीनो हज़रात, पाकिस्तान से मोहब्बत हमारे ईमान का हिस्सा है। बारिश के हर कतरे के साथ जब इसकी मट्टी फूटी है तो हर पाकिस्तानी के दिल से पाक सरजमीन की सलामती के लिए दुआ निकलती है। सलामती का ये सफर इतनी आसानी से तय नहीं हुआ। गुजरे हुए कल की कुर्बानियों से लेकर आने वाले कल के ख्वाबों तक हम एक लंबा सफर तय करके इस मुकाम पर पहुंचे। जनरल कमर जावेद बाजवा जी शहीदन जी यादगार ते हाज़िरी भेटा पेश। पाक फौज जथे कमर जावेद बाजवा के गार्ड ऑफ ऑनर भी पेश कयो। जनरल कमर जावेद बाजवा तकरीब के खिताब कंदे चयो त जल्द गुमनामी में हलियो वेंदुसि, पर फौज सां रूहानी राब्तो कायम रहंदो। LOC हुजे या दहशतगर्दी खिलाफ जंग, पाक फौज मुंहिंजे आवाज़ ते लबेक चयो। जनरल आसिम मुनीर जी मुक़ररी फौज ऐं मुल्क लाइ मुस्बत साबित थींदी। जनरल आसिम मुनीर हाफ़िज़ क़ुरान सां गॾु बासलाहियत ऑफिसर बि आहे। पंजाब असेंबली में इन हाउस तब्दीली लाइ अपोजिशन एतहाद जूं सरगर्मियूं तेज़। अॻूणे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज सां हसन मुर्तज़ा जी अॻवानी में पीपुल्स पार्टी वफ़द जी मुलाक़ात। चौधरी परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते गौर वीचार। अता तारड़ चयो आहे त PTI जा मेंबर राब्ते में आहिनि। पंजाब असेंबली खे बचाइण लाइ हर हद ताईं वेंदासीं। हसन मुर्तज़ा चयो त पंजाब असेंबली में पीपुल्स पार्टी एतहादनि सां गॾु आहे। चोर दरवाज़े खां ईंदड़ हाणे बि नाकाम थींदा। पंजाब में इक़्तिदार जा ख्वाब ॾिसंदड़नि वटि वोट ई पूरा न आहिनि। इमरान असांजो लीडर ऐं असां इमरान ख़ान सां गॾु आहियूं। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ट्वीट कंदे चयो आहे त PTM जी हुकूमत मुल्की मुइशत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। वोट खे इज़त ॾियो जो नारो पंहिंजे मौत मरी चुको आहे। PTI अॻवान परवेज़ खटक जी चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात। सूबे जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। असेंबली जे रूल्स ऐं प्रोसीजर ते बि गौर वीचार कयो वियो। परॾेही मामलनि वारी मुमलकती वज़ीर हिना रब्बानी खर वफ़द सां गॾु क़ाबिल आमद। अफ़गान परॾेही वज़ीर अमीर मुतक़ी ऐं नायब वज़ीर आज़म सां मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापन ऐं वापारी सहकार ते ॻाल्हियूं। हिना रब्बानी खर हिकु ॾींहं जे दौरे ते काबुल पहुतल आहे। काबुल एयरपोर्ट ते अफ़गान अमलदारनि ऐं पाकिस्तानी सफ़ारती अमले हिना रब्बानी खर जो इस्तक़बाल कयो हो।
सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस की जांच जारी। एफआई ऐं नेब नोशरो फिरोज में थियल करप्शन जो दायरो वधाए छॾियो। नेब टीम जो डीसी ऑफिस ते छापे बाद सिंध बैंक ते बि छापो। मिठियाणी टाउन कमेटी जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। गिरफ्तार बैंक मैनेजर मुख्तियार चांडियो जो भाउ मिठियाणी टाउन जो चेयरमैन हो। ज़रियनि मूजिब एफआई गिरफ्तार बैंक अमलदारनि जी जांच जी रोशनी में ज़िले जे सियासी शख्सियतुनि खे बि जांच में शामिल करण जो फ़ैसिलो कयो आहे। हैदराबाद सखर मोटरवे लैंड स्कैंडल में गिरफ्तार मटियारी जिले के न्यू सईदाबाद तालुके जो अगूणो असिस्टेंट कमिश्नर मंसूर अब्बासी ऐं सिंध बैंक हाला जो मैनेजर ताबिश शाह हैदराबाद की एंटी करप्शन कोर्ट में पेश। अदालत बिन्ही ॼणनि खे 7 ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन हवाले करे छॾियो। सुप्रीम कोर्ट रेकॉर्डिक सदारती रिफरेंस ते ॿुधणी मुकमिल करे वरिती। ईंदड़ हफ़्ते पंहिंजी राय ॾींदी। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच रिफरेंस ते राय महफ़ूज़ कई। चीफ जस्टिस मराता बंदयाल अदालत जे मुआवनत कंदड़ वकीलनि जा थोरा पिण मञिया। तोहिने आमेज ट्वीट करण वारे केस में पीटीआई जो गिरफ्तार सेनेटर आज़म सवाती वधीक 4 ॾींहनि जे रिमांड ते एफआई हवाले। एफआई रिमांड पूरो थियण ते आज़म सवाती खे इस्लामाबाद जी मक़ामी अदालत में आंदो। वकील जे आज़म सवाती खे पेश न करण जी इस्तदा मंज़ूर। ॿुधणी 3 दिसंबर ताईं मुलतवी। चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी वारे केस में इलेक्शन कमीशन इमरान खान जे ॾंड ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। फैसले में चयो वियो आहे त इमरान खान खे 30,000 रुपया ॾंड भरणो पवंदो। इलेक्शन कमीशन पिशावर में थियल नंढी चूंड में ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी ते इमरान खान मथां ॾंड लॻायो हो। नेपरा बिजली 32 पैसा फी यूनिट सस्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली अघनि में लात अक्टूबर जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। नेपरा पधराई मूजिब बिजली अघनि में लात लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक जे सार्फिन ते लागू न हूंदी। नोटिफिकेशन ऐं तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक पारां मंज़ूर कयल कर्ज़ जा $50 करोड़ स्टेट बैंक खे मिली विया। नाणे वारी वज़ारत मूजिब रक़म एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक तरफ़ां कर्ज़ जी मद में ॾिनी वई आहे। कर्ज़ वारे मुआदे ते सयूं मिस्र जे शहर शर्मुल शेख में थियूं हुयूं। पीपुल्स पार्टी जे योम तासीस जे सिलसिले में टंडोजा में जलसे जूं तयारियूं मुकमिल। सूबाई वज़ीर शर्जील मेमून समेत ॿिया पार्टी अॻवान ख़िताब कंदा। जलसे में माण्हुनि लाइ 20,000 कुर्सियूं लॻाई वयूं। सिक्योरिटी जा इंतजाम बि इंतहाई सख़्त कया विया। बरसात ऐं बोड के 4 महीना गुज़रण बावजूद सिंध जा अक्सर इलाइक़ा अञा ताईं पाणी में बुॾल। थधि में वाद सबब मुतासिर बचड़नि समेत बिल ते वेठल। फसल बि न थिया कंबर। शदादकोट ठुल गड़ी खेरो ठरी मीरवास जावल मेहड़ गाजी खोड़ वारें पड़ीदन खोड़ा ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी बीठल। आख़िरी चौदगी शदादकोट ऐं दोदापुर में मुतासिरनि जो एहतजाज। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार रोड हादसनि ऐं वाक़िअनि में 5 ॼणा फौत 3 ॼणा ज़ख़्मी। थाणो बुलाखान वेझो मोटरवे ते ट्रालर जो सुज़ुकी खे टक्कर 1 ॼणो फौत 1 ज़ख़्मी। मठोरे खां कराची वेंदड़ वैन मां दड़ोवासी नौजवान अली नवाज़ सूमरो किरी फौत। चाचरो लगोट रोही राड़ो समेजा में त्रेसर राड लगण सबब नौजवान इमाम दीन समेजो फौत थी वियो। मीरपुर माथिले में मोटरसाइकिल जे टक्कर में सादिकाबाद जो रहवासी फौत 1 ज़ख़्मी थी पियो। खैरपुर में ट्रैक्टर ट्राली कल्टी ड्राइवर मुर्तजा मारपाणी हयाती विञाए वेठो। सिंध हाई कोर्ट पीपीएमपीए शहनाज अंसारी क़त्ल केस में जवाबदारनि खे मौत जी सज़ा ॾियण लाइ
दाख़िल अपील ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती। नौशर फिरोज मॉडल कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ दाख़िल अपील वारी दरख़्वास्त ते धुरिन खे नोटिस जारी। अदालत धुरिन खां डिसंबर जे पहिरें हफ़्ते ताईं जवाब तलब करे वरितो। कराची जे मशहर कॉलोनी में हुजूम था 2 टेलीकॉम मुलाज़िमनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। 5 जवाबदार अदालत में पेश। अदालत जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड में वधीक 3 ॾींहनि जी बात करे छॾी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जावेद ऐं नूर मुस्तफ़ा इलाइक़े में दहशत जी अलामत आहिनि। ॿिन्ही जवाबदारनि जा लियारी गैंग वार सां बि राब्ता आहिनि। मलीर जे क़दीमी आरिफ भवन ऐं यूसुफ आरफाणी ॻोठ खे ठाहिण लाइ इंतिज़ामिया पहुची वई। मलीर डेवलपमेंट अथॉरिटी, सिंध पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल जा ऑफिसर हैवी मशीनरी साण करे पता। ऑपरेशन जो ॿुधी हज़ारे ॻोठाणा बि ॿाहिरि निकिरी आया। एमडी ख़िलाफ़ नारेबाज़ी। मंजूराबाद भरिसां कोयले जी खाण जी खोटाई दौरान भिक किरण सबबि पुरहत दबजी फौत। पुरहत अमीन पठान जो लाश ॿाहिरि कढियो वियो। टंगवाणी जे मदरसे पाड़े मां 3 बरहनि जो ॿार मुबैना तौर अगवा। वारसनि मूजिब मोटरसाइकिल सवार हथियारबंद नींगर मसरूर बखराणी खे अगवा करे विया आहिनि। मिठी जी अदालत थर में हरणनि जे शिकार दौरान गिरफ़्तार थियल 2 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार मक़बूल रायमो ऐं अब्दुल्ला समेजो खे 1 साल कैद ऐं 20 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाई वई। जवाबदार दंड न भरण जी सूरत में वधीक 6 महीना कैद काटींदा। KTN कावश ग्रुप जे सॾ ते एकता ईद मल्हाइण जूं तयारियूं चोट सां जारी। क़ौमी काज बेचो ते सिंध जूं वाण वस्तियूं एकता जे रंगनि में रंगजण लॻियूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते एकता ईद जा प्रोग्राम, मच कचरियूं ऐं मलाखड़ा ॿिया सक़ाफ़ती प्रोग्राम्स बि वधी विया।